नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे त क़ब्र में पहिरियों तोहफ़ो कंहिंखे मिलंदो आहे ऐं उहो तोहफ़ो कहिड़ो हूंदो आहे। उन जे मुतालिक़ अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि, पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त मोमिन जॾहिं क़ब्र में दाख़िल थींदो आहे त सभ खां पहिरीं उनखे जेको तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे सो ही आहे जो उनजी जनाज़े नमाज़ पढ़ण वारनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत कई वेंदी आहे। त प्यारा दोस्तों, जेके मोमिन बाना हूंदा आहिनि, जेके अल्लाह जा प्यारा बाना हूंदा आहिनि, जॾहिं बि को गुनाहगार माण्हू उन्हनि जे जनाज़नि में शिरकत कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे नेक ॿारनि जे सदक़े उन्हनि गुनाहगारनि जी बख़्शिश फरमाए छॾींदो आहे। त असां तव्हांखे घुरिजे त असां हर मुस्लमान जे जनाज़े में शरीक थियूं। शायदि कंहिं नेक जो जनाज़ो हुजे जंहिंजे सदक़े असां तव्हांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत थी वञे। त प्यारा दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे, अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जॾहिं क़ब्र में दाख़िल थींदी त गुनाहगार हूंदी, पर जॾहिं क़ब्र मां निकिरंदी त उहे बेगुनाह हूंदा, यानी उन जे नामे अमाल में को बि गुनाह कोन हूंदो। अल्लाह जे महबूब फरमायो सो इन जे करे जो उहे मोमिननि जी दुआ जी वजह सां उन्हनि जी बख़्शिश थी वेंदी आहे। त प्यारा दोस्तों, हिक ॿिए जे लाइ दुआऊं घुरूं। जेके असांजा मुस्लमान मर्द औरतूं इन फ़ानी दुनिया मां विसाल करे विया आहिनि, असांखे घुरिजे त असां उन्हनि जे लाइ बख़्शिश जी दुआऊं घुरूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे सदक़े असां तव्हांजी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।